अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जियो जो ड्रामे मोहरा जी अपडेट से गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असां चैनल ते न्यू आहे तो सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक करना दोस्तों। तो अॼु तव्हांखे वॾी अपडेट ॾींदासीं इन ड्रामे जे बारे में। जी दोस्तों, तो तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं, हलूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़। तो तव्हां ॾिसंदा नेक्स्ट एपिसोड में त हमज़ा जो वालिद जेको आहे त उहो जेको अलीज़ो खे पंहिंजे ऑफिस मां जेको त कढी छॾींदो, नौकिरी मां हटाए छॾींदो ऐं सिकंदर खे चवंदो त तूं माना पाण खे घणो कुझु सम्झणु लॻी आहीं, हाणे तुंहिंजा पर कटिजी चुका आहिनि। ऐं हूअ जेका त हिकु भेरो ॿीहर हुनखे चमाट वहाए कढंदी ऐं हुनजी ग़लति आहे हिकिड़ी चमाट जो जेको निशान रहियो ई न आहे त हुनखे ॿी चमाट वहाए कढंदी ऐं हुनजी दिलि में आग लॻाए छॾींदी दोस्तों। ऐं हमज़ा पंहिंजे प्यार जो इज़हार पंहिंजे वालिदेन जे साम्हूं कंदो ऐं चवंदो त मां अलीज़ो सां शादी करणु थो चाहियां। तंहिं ते हुनखे पंहिंजा वालिदेन चवंदा त जंहिंजी पुठ जी ख़बर न आहे ऐं हिनजी ख़ानदान जी ख़बर न आहे, हुनजे अॻियां पोयां केरु आहे या हूअं लावारिस आहे त हुनजी शादी तोसां कीअं था करे सघूं असां, हुनखे विसारे छॾ त बहितरु आहे। छो त वालिदेन जे जेको हमज़ा जा वालिदेन आहिनि उन्हनि खे पंहिंजी उहा लालच आहे त हिनजी का वॾे घर में शादी थिए ऐं लालच जे हिसाब सां हू बिज़नेस में उन्हनि खां हिसो वठी सघनि। ऐं हमज़ा हुननि खे साफ़ साफ़ चई छॾींदो त मां पंहिंजो फ़ैसिलो करे चुको आहियां, मूंखे पंहिंजे फ़ैसिला तां केर बि हटाए नथो सघे। ऐं ॿिए पासे जेको आहे त अलीज़ो पंहिंजी भेण अनुषा जी ख़बर ते वाइदो कयो आहे त तुंहिंजो क़ातिल मुंहिंजे हथ अची चुको आहे, ॾिसजां त हाणे मां हुन सां कहिड़ो हशर थी कयां। ऐं हमज़ा खे शादीअ जी ऑफर बि अलीज़ो इन ई करे कई आहे जीअं त मां हुन घर जी नूंहुं थियां ऐं सिकंदर खां परांद वठी सघां दोस्तों। जीअं त सिकंदर जी पूरी कहाणी जेको अनुषा खे माना इन मंज़िल ताईं पहुचाइण वारी कहाणी अलीज़ो जे साम्हूं अची चुकी आहे दोस्तों। ऐं हूअ पंहिंजी दिलि में अहद करे चुकी आहे त जेतिरा ॻोढ़ा मुंहिंजी भेण वाया हुया अनुषा, उन खां वधीक ॻोढ़ा हूअ सिकंदर खां वाहींदी ऐं हुनजे घर में रही करे हुनखे अज़ियतूं ॾींदी दोस्तों। तंहिंजे करे हू हमज़ा सां शादी करण जे लाइ हा करे चुकी आहे ऐं हू ज़रूरु हमज़ा सां शादी कंदी दोस्तों, जीअं सिकंदर खां हूअ अॻियां पलांद वठी सघे। जी त दोस्तों, जेको सिकंदर ख़ान आहे उनखे जेका अयाशी पसंदि आहे, अयाश पसंदि माण्हू आहे दोस्तों। ऐं हू कंहिं बि छोकिरी कंहिं बि माना न्याणीअ जो क़दुरु नथो करे दोस्तों। जीअं त हुन महफ़िल में हिकिड़ी माना नाच गाने लाइ छोकिरी घुराई हुई जंहिंखे माना आख़िर में राति रहण जो चयाईं ऐं हुनखे अहिड़ी कमज़ोरी हुनजी हथु कयईं जो हूअ हुन वटि राति रहण ते मजबूर थी वई दोस्तों। त हीअ अयाश माण्हू आहे दोस्तों। जी दोस्तों, असांखे ॾींदा इजाज़त, वरी मिलंदासीं नेक्स्ट अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों।